साइंस क्लास 7 बाब 8 सबक 9 दौर जा सवाल रिव्यू क्वेश्चंस आऊं आहियां साइंस उस्ताद नजीला चन्ना अवांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार असीं पंहिंजे अॼोके लेक्चर में बाब 8 जा दौर जा सवाल जेके आहिनि उहे हल कंदासीं। इन किताब जे पेज नंबर 138 ते दौर जा सवाल उन में कुल जेके आहिनि उहे 4 मश्कूं जेके आहिनि उहे ॾिनल आहिनि। असां वारे वारे सां हिकु हिकु मश्क जेका आहे उहा हल कंदा हलंदासीं ऐं उनखे सम्झंदा हलंदासीं। नंबर पहिरियों आहे कालम अलफ़ वारनि बयाननि खे कालम बे वारनि बयाननि सां मिलायो। कालम अलफ़ में 5 बयान ॾिनल आहिनि ऐं कालम बे में उन्हनि जा जवाब मिलियल आहिनि, पर असां छा कंदासीं त हेॾां वारे बयान खे पढ़ी उनजो सही जवाबु हेॾां ॻोल्हींदासीं। सो नंबर पहिरियों आहे कंहिं जिस्म जे गरम या थधे हुअण जो दर्जो उनखे छा सॾिबो आहे? सफ़ेद रंग। इहो इन सां जवाबु ठहे कोन थो, या उनखे असां ट्रामो छॾींदा आहियूं, इहो बि बिल्कुलु कोन थो लॻे। लहरुनि रस्ते गर्मी हलंदड़ गर्मी, इहो बि इन जो जवाबु नथो लॻे। टेम्परेचर, इहो इन जो जवाबु थोरो लॻे थो, ऐं सामूंडी वहिकरा, इहो बि इन जो जवाबु नथो लॻे। तंहिंजे करे असां सम्झूं था त कंहिं जिस्म जे गरम या थधे हुअण जो दर्जो जेको आहे उनखे दाल टेम्परेचर सॾिबो आहे। सो अलिफ़ जो सही कालम बे में जवाबु आहे दाल। नंबर ॿियो, गर्मीअ जो सुठो पसराईंदड़ सफ़ेद रंग कोन्हे को, ट्रामो इहो थी सघे थो, लहरुनि रस्ते हलंदड़ गर्मी या सामूंडी वहिकरा, तंहिंजे करे सही जवाबु लॻे थो ॿिए नंबर जो बे। गर्मी जो सुठो पसराईंदड़ केरु आहे? ट्रामो, जेको धातु आहे ऐं धातु गर्मी जा सुठा पसराईंदड़ हूंदा आहिनि। नंबर 3, हवा जे ज़ोर ते पैदा थींदड़ वहिकरा कहिड़ा हूंदा आहिनि? वहिकरनि जो जवाबु हेॾऊं सामूंडी वहिकरा आहे। सो इहो ई सही जवाबु लॻे थो त हवा जे ज़ोर ते पैदा थींदड़ वहिकरा जेके हूंदा आहिनि उहे सामूंडी वहिकरा हूंदा आहिनि। 3 जो सही जवाबु कालम बे में हे आहे। नंबर 4, खिला में गर्मीअ जे मुंतकिल थियण जो अमल। खिला में स्पेस में गर्मी कहिड़े तरीक़े सां मुंतकिल थींदी आहे? सही जवाबु आहे चौथे जो जिम, लहरुनि रस्ते हलंदड़ गर्मी, रेडिएशन जी सूरत में खिला मंझां गर्मी क्रॉस कंदी आहे। नंबर 5, गर्मीअ जो नाक़िस रेडिएटर यानी गर्मीअ खे घटि ख़ारिज कंदड़ केरु आहे? जवाबु आहे सफ़ेद रंग, अछो रंग। अछो रंग गर्मी खे घटि जज़ब कंदो आहे ऐं घटि वरी ख़ारिज कंदो आहे। सो असां चऊं पिया त बेड एब्ज़ॉर्बर इज़ बेड रेडिएटर, जेको गर्मी जज़ब न कंदो उहो गर्मी रेडिएट ख़ारिज बि न कंदो। इन खां पोइ नंबर ॿियों आहे हेठियां ख़ाल भरियो। ख़ालनि में नंबर पहिरियों आहे शाम जे वक़्तु ज़मीन खां समुंड जे तरफ़ लॻंदड़ थधी हवा खे छा चइबो आहे? शाम जे वक़्तु ज़मीन खां, हाणे शाम जे वक़्तु ज़मीन जेका आहे उहा थधी थी वेंदी आहे ऐं समुंड जेको आहे उहो गरम रहंदो आहे। तंहिंजे करे हाणे शाम जे वक़्तु ज़मीन खां जेका समुंड जी तरफ़ थधी हवा लॻंदी आहे उनखे चइबो आहे लैंड ब्रीज़, ज़मीन वारी जेका थधी हवा हूंदी आहे। नंबर ॿियों, रेफ्रिजरेटर गर्मी जे मुंतकिल थियण वारे डैश तरीक़े ते कमु कंदो आहे? रेफ्रिजरेटर गर्मीअ जे मुंतकिल थियण वारे कन्वेक्शन तरीक़े ते कमु कंदो आहे। फ्रिज जे अंदरि जेके असां शयूं रखंदा आहियूं उन्हनि मंझां जेका गर्मी आहे उहा असांजो हिन फ्रिज जे अंदरि जेको पाणियाठ रखियलु हूंदो आहे, जेको गैस हूंदी आहे पाणियाठ जी सूरत वठंदी आहे, उहा कन्वेक्शन जे ज़रिए उन्हनि शयुनि मां गर्मीअ खे जज़ब कंदी वेंदी आहे। नंबर 3, सामूंडी वहिकिरो गर्मी जे मुंतकिल थियण जो डैश तरीक़ो आहे? सामूंडी वहिकिरो गर्मी जे मुंतकिल थियण जो कहिड़ो तरीक़ो आहे? हाणे जो सामूंडी वहिकिरो यानी पाणियाठ आहे, पाणियाठ जेका आहे उहा उन में अंदरि गर्मीअ जे मुंतकिली जो कहिड़ो तरीक़ेकार हूंदो आहे? असां पढ़ियो हुयोसीं कन्वेक्शन। सो गर्मी कन्वेक्शन वारे तरीक़े सां पाणियाठ में बि गुज़रंदी आहे ऐं वरी हवा में बि गुज़रंदी आहे। नंबर 4, असां सिज खां गर्मी कहिड़े तरीक़े ज़रिए हासिलु कंदा आहियूं? सिज ऐं ज़मीन जे विच में खिला आहे, खिला में न पाणियाठ आहे, न गैस आहे, न सॉलिड शइ आहे, तंहिंजे करे स्पेस मंझां गर्मी जे गुज़रण जो हिकिड़ो ई तरीक़ो आहे, उहो आहे रेडिएशन, शुआउनि जे ज़रिए। नंबर 5,
इंसुलेटर्स गर्मी खे हरगिज़ न पसराईंदा आहिनि। इंसुलेटर्स जेके हूंदा आहिनि उहे गर्मी जा अण पसराईंदड़ हूंदा आहिनि। नंबर 2 खां पोइ आहे नंबर 3, हेठनि जा सबब ॿुधायो। टे जेके आहिनि उहे असांजा सवाल आहिनि सबबनि वारा। नंबर पहिरियों आहे, असां रोज़मर्रा ज़िंदगी में थर्मास इस्तेमालु कंदा आहियूं छो त थर्मास गर्मी जे कहिड़े बि तरीक़े सां अचु वञु खे रोके, थधे पाणियाठ खे थधो ऐं गरम खे गरम रखे थो। गर्मी जी अचु वञु जा 3 तरीक़ा हूंदा आहिनि, कन्वेक्शन, कंडक्शन ऐं रेडिएशन। थर्मास इन्हनि टिनी तरीक़नि खे रोकींदो आहे। न अंदरां जी गर्मी ॿाहिरि वेंदी आहे, न ॿाहिरां जी गर्मी थर्मास जे अंदरि वेंदी आहे। तंहिंजे करे थर्मास में थधी शइ रखबी त उनखे थधो रखंदो, गरम शइ रखबी त उनखे गरम रखंदो। नंबर 2, गर्मी जे पसरण वारो अमल कंडक्शन फ़क़ति नहरनि जिस्मनि में थींदो आहे। नहरनि जिस्मनि में इन लाइ थींदो आहे छो त नहरनि जिस्मनि जा ज़रा हिकु हंधि मुक़ररु हूंदा आहिनि, फिक्स हूंदा आहिनि। इन करे हिकु ज़रो भर वारे ज़रे ॾांहुं गर्मी मुंतक़िल करे सघंदो आहे। नहरा जिस्म इन जे करे ई कंडक्शन जे ज़रिए गर्मी खे मुंतक़िल कंदा आहिनि छो त उन्हनि जा ज़रा हिकु हंधि फिक्स हूंदा आहिनि, मुक़ररु हूंदा आहिनि, मज़बूत हूंदा आहिनि। तंहिंजे करे हिकु ज़रो गरम थींदो आहे त उहो वरी पोइ भरिसां वारे ज़रे खे पंहिंजी गर्मी मुंतक़िल कंदो, उहो वरी हुनखे मुंतक़िल कंदो आहे। नंबर 3, सिज जी गर्मी ज़मीन ते पसरण ऐं वहकिरनि करंट्स वारनि तरीक़नि सां छो कोन पहुचंदी आहे? सिज ऐं ज़मीन जे विच ते तव्हांखे ख़बर आहे त न लिक्विड आहे न ई वरी गैस आहे। सो सवाल इहा त सिज जी गर्मी ज़मीन ते पसरण कंडक्शन ऐं वहकिरनि कन्वेक्शन वारनि तरीक़नि सां छो कोन पहुचंदी आहे? इन लाइ नाहे पहुचंदी जो सिज ऐं धरती विच ते पाणियाठ नाहे, न पाणियाठ आहे न ई नहरो मादो। पाणियाठ हुजे त कन्वेक्शन ते, नहरो मादो हुजे त कंडक्शन ते, ॿई कोन्हनि के। सो गर्मी लहरुनि या शुआउनि ज़रिए पहुचंदी आहे। नंबर 4, असांजो नंबर 4 आहे त पंहिंजी रोज़मर्रा ज़िंदगी में रेडिएशन जे इस्तेमाल जा के बि 5 मिसाल लिखो, बयानु कयो। शुआउनि जे रस्ते गर्मी जा इस्तेमाल कहिड़ा आहिनि? उन्हनि में नंबर पहिरियों आहे हीटर ते हथ सेकणु। हीटर परे खां पियो हुजे त उतां खां तव्हां ॾे रेडिएशन जे ज़रिए गर्मी पहुचंदी आहे। नंबर 2, उस लॻणु। सिज ऐं ज़मीन जे विच ते कुझु बि कोन्हे को, उतां रेडिएशन जे ज़रिए गर्मी ईंदी आहे। नंबर 3, माइक्रोवेव जेको अवन हूंदो आहे उन में खाधे खे गरम करणु, उन में अंदरि तव्हां खाधो रखंदा आहियो, ब्रेड वग़ैरह रखंदा आहियो त उन में का बि बाहि कोन ॿरंदी आहे। उन मां रेडिएशन्स निकिरंदा आहिनि शुआ, जेके उन में रखियल ब्रेड खे गरम कंदा आहिनि। नंबर 4, थर्मास। थर्मास में पिणु रेडिएशन वारे तरीक़े जी गर्मी जी अचु वञु खे रोके करे अंदरि थर्मास में पियल लिक्विड थधो हूंदो त थधो रहंदो, गरम हूंदो त गरम रहंदो। नंबर 5, बल्ब सां कमिरो गरम थियणु। जेकी अॻ में बल्ब इस्तेमालु थींदा हुया, हाणे त सेवर आहिनि, अॻ में जेके बल्ब इस्तेमालु थींदा हुया फिलामेंट वारा, उहे कमरनि खे गरम करे छॾींदा हुया छो त उन्हनि मंझां गर्मी जेका आहे रेडिएशन्स जी सूरत में कमरे खे गरम कंदी वेंदी हुई। हिते असांजो अॼोको लेक्चर ऐं असांजो बाब 8 गर्मीअ जी मुंतक़िली ख़तमु थिए थो। वधीक वीडियोज़ लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।